एसएसपी खे हटाइण लाइ वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो पियो। वकील बिरादरी समूरनि अदालतनि जा दर बंदि करे छॾिया। पुलिसी दाख़िल थियण ते बंदिश आहे। बाक़ी ख़बर ॾियूं पिया वकील गेट ते बीह हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे सुञाण खां पोइ खेनि अंदरि छॾण लॻा आहिनि। बिल्कुलु नासीन वाक़िया खां कंदासीं हिकु भेरो ॿीहर वकीलनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एसएसपी खे हटाइण ताईं अदालती अहाते में पुलिस जी दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। एसएसपी खे जल्द हटायो न वियो त नई हिकमत अमली जोड़ी वेंदी। वकीलनि बिरादरी पारां इहो चयो वियो आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं हैदराबाद खां एसएसपी खे हटाइण लाइ वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो हिकु भेरो ॿीहर बाइकॉट कयो वियो आहे। वकील बिरादरी समूरनि अदालतुनि जा दर बंदि करे छॾिया। पुलिस जी दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। वकील गेट ते बीह हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे सुञाणप खां पोइ खेनि अंदरि छॾण लॻा आहिनि। एसएसपी खे हटाइण ताईं अदालती अहाते में पुलिसी दाख़िला ते पाबंदी आहे। एसएसपी खे जल्द न हटायो पियो त नई हिकमत अमली जोड़ी वेंदी। अवांखे ख़बर ॾियूं पिया हैदराबाद मां एसएसपी खे हटाइण लाइ वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो पियो। वकील बिरादरी समूरनि अदालतनि जा दर बंदि करे छॾिया। पुलिसी दाख़िल थियण ते बंदिश आहे। वकील गेट ते बीह हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे सुञाण खां पोइ खेनि अंदरि छॾण लॻा।